करमपुर भरिसां करमपुर कैडेट कॉलेज वारे इलाइक़े में इंडस हाईवे रोड भरिसां करमपुर मालपीड़ी जो क़याम अमल में ईंदे ई छांइजी वई आहे। इलाइक़े जे मालवंदनि ऐं माल जे वापारनि समेत होटलनि दुकानदारनि लाई चांवर छोला लठियूं ऐं रसा फ़रोख़्त कंदड़नि जो बि रोज़गार खुली पियो आहे। सुभाणे बिरो सूमर ॾींहुं सुबुह जो हफ़्तेवार करमपुर मालपीड़ी लॻंदी। शिकारपुर खानपुर फैज़ूल आड़ो करमपुर लाड़ो घोसपुर कंदकोट ऐं तंगवानी समेत कचे पके जे मालवंदनि ऐं माल वापारियुनि खे इतला कजे थो त करमपुर मालपीड़ी में पंहिंजा ढोर ढगी आणे सुठी रक़म में ख़रीदो फ़रोख़्त कंदा। एड्रेस करमपुर मालपीड़ी लॻ कैडेट कॉलेज शिकारपुर रोड करमपुर।